बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी आर्ट्स क्लास नंबर 55 कंडीशनल सेंटेंसेस या स्ट्रक्चर्स जो असांजा जारी आहिनि बेसिक इंग्लिश ग्रामर कोर्स के अंदर। अॼु असां नाउन नंबर कंडीशन स्टार्ट कंदासीं। उहा आहे असांजी एज वेल एज कंडीशंस जी डेफिनेशन बे क मां ऑलरेडी तव्हां सां डिस्कस कंदो पियो अचां। हाणे असां हिन जी सिंधी पढ़ंदासीं त कीअं तूं बि ईंदो आहीं ऐं मां बि ईंदो आहियां। ठीकु आहे, मतिलबु हूअ बि लिखंदी आहे मां बि लिखंदो आहियां, हू भी ॾिसंदा आहिनि मां भी ॾिसंदो आहियां, हू भी पढ़ंदा आहिनि मां भी पढ़ंदो आहियां। एज वेल एज, ठीकु आहे। मिसाल यू एज वेल एज आई कम। हाणे हिन जो कीअं बेका तमामु सवली आहे। यू एज वेल एज यानी सब्जेक्ट खणंदासीं, उन खां पोइ एज वेल एज ॿियो सब्जेक्ट आहे असांजो कहिड़ो थो चए मां, उहो रखी करे असां उन जो वर्ब रखंदासीं। ठीकु आहे, त छा थियो यू एज वेल एज आई कम, तूं बि ईंदो आहे मां बि ईंदो आहियां। ॿियो नंबर आहे छोकिरा बि पढ़नि पिया छोकिरियूं बि पढ़नि पियूं, कंटिन्यूअस आहे बॉइज़ एज वेल एज गर्ल्स। हिते असां आर ॼण रहिजी वई आहे, हिते ॾियूंसि था त छा थो थिए बॉइज़ एज वेल एज गर्ल्स आर रीडिंग। छोकिरा बि पढ़नि पिया छोकिरियूं बि पढ़नि पियूं। उन खां पोइ आहे हूअ बि रुनी आहे मां बि रुनो आहियां। त शी एज वेल एज आई हैव वेप्ट। हाणे ॾिसो रुनो आहियां, हाणे इहो परफेक्ट टेंस आहे, हिन जे करे यानी टेंस तव्हां कहिड़ो था खणो इहो तव्हांखे तवजह करणी आहे। बाक़ी तव्हां ॻाल्हि कहिड़ी करणु चाहियो था, यानी ॿिनि शयुनि सां कंटिन्यूअसली कई भेट आहे तव्हां बि कयो था मां बि कयां थो, त असां एज वेल एज ॾींदासीं। हिन जो सिनेरियो सिंपल इहो आहे। उहे बि ॻाइनि था असीं बि ॻायूं था। हाणे ॾिसो था आहे न, त इहो छा आहे टोटल सिंपल टेंस आहे। मिसाल दे एज वेल एज वी सिंग, हू बि ॻाइनि था त असां बि ॻायूं था। अच्छा, हीअ ई असांजी नाउन नंबर स्ट्रक्चर या कंडीशन। ॾहों नंबर आहे वेरी ऐं हू, कीअं इस्तेमालु कंदासीं हू या हूं। हाणे जेको हे पोयों आहे इहो कंडीशनल आहे, सम्झी वेंदव तव्हां। मिसाल कीअं, ही उहो ई उस्ताद आहे जेके हर हिकु इज़त ॾींदो आहे। हिते चवंदासीं दिस इज़ वेरी टीचर टू होम एवरीवन गिव्स रेस्पेक्ट। हे जेको होम आहे यानी जंहिंखे ॾिनी वेंदी आहे न, ॾिसो कंहिंखे माना जंहिंखे मिलंदी आहे, त छा थो थिए दिस इज़ द वेरी टीचर, ही उहो ई उस्ताद। दिस इज़ द वेरी स्टूडेंट, ही उहो ई शागिर्द आहे। टू होम एवरीवन गिव्स रेस्पेक्ट, जंहिंखे हर हिकु इज़त ॾींदो आहे। ॿियो नंबर आहे ही उहा ई औरत आहे जंहिंजो नालो तमामु मशहूरु आहे। ठीकु आहे, छा चवंदासीं दिस इज़ द वेरी वूमन, माना उहा ई जी जॻह ते असां लॻाईंदासीं वेरी, हुज़ नेम इज़ टू पॉपुलर, हुनजो नालो जंहिंजो नालो मशहूरु आहे। ठीकु आहे न, त छा थियो हीअ उहा ई औरत आहे जंहिंजो नालो तमामु मशहूरु आहे। यानी असां जेको उहा ई या उहो ई इस्तेमालु कंदा आहियूं, इन जी जॻह ते असां कंडीशन वेरी लॻाईंदासीं। हाणे असांजी 11 नंबर कंडीशन आहे इफ, यानी जेकॾहिं। मिसाल जेकॾहिं आउं कराची वयुसि त तुंहिंजे लाइ गुल आणींदुसि, यानी हिकिड़ी कंडीशन आहे। कंडीशनल सेंटेंसिस असां पढ़ूं पिया। चए थो इफ आई वेंट टू कराची। हाणे हिते ॾिसो सेकंड फॉर्म लॻल आहे, यानी पास्ट सिंपल टेंस आहे। अगरि तव्हां हिन जेकॾहिं खे कटे तव्हां लिखो न आउं कराची वयुसि, त तव्हांखे इहो जुमिलो मिलंदो पास्ट सिंपल टेंस में। ठीकु आहे न, आउं कराची वयुसि, त पोइ चए थो जेकॾहिं हीअ कयो इफ आउं कराची वयुसि आई वेंट टू कराची, त खे छा थो रिप्रेज़ेंट करे ही दैट। पोइ छा थो चए तुंहिंजे लाइ गुल आणींदुसि, आई विल ब्रिंग फ्लावर्स फॉर यू, यानी पोयों जुमिलो थी वियो। हिनजी ॿी हिकु तमामु आसान आहे, यानी इफ ऐं उन खां पोइ तव्हां कोई बि सेंटेंस खणंदो जेको पास्ट सिंपल टेंस में असांखे हिते मिलियल आहे, आई वेंट टू कराची दैट, त पोइ अॻिते जेको जुमिला उहो कंदो। त इफ आई वेंट टू कराची दैट आई विल ब्रिंग फ्लावर्स फॉर यू। ॿियो नंबर आहे जेकॾहिं हूअ घर वई त उहे ॿाहिरि वेंदा। इफ शी वेंट होम दैट दे विल गो आउट। जेकॾहिं हूअ घर वेंदी त उहे ॿाहिरि वेंदा। जेकॾहिं मूं कार हलाई त तव्हांखे ज़रूरु खणंदुसि। छा थो चए इफ आई ड्राइव कार, ॾिसो सेकंड फॉर्म आहे सिंपल टेंस आहे। दैट आई विल पिक यू, मां तव्हांखे खणंदुसि। 12 नंबर आहे लेट्स। लेट्स असां कॉमन इस्तेमालु कंदा आहियूं। लेट्स माना अचो त, उन सां गॾु फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब लॻंदा। लेट्स गो, अचो त हलूं। लेट्स प्ले, अचो त खेॾूं। लेट्स वॉक, लेट्स टॉक, लेट्स राइट, लेट्स रीड, लेट्स प्ले। इहे खोड़ सारा जुमिला आहिनि जेके असां डेली लाइफ में इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल अचो त खेॾूं लेट्स प्ले, अचो त लिखूं लेट्स राइट। 13 नंबर आहे एज इफ, ईअं जीअं। ठीकु आहे न, असां जीअं ॻाल्हाईंदा न, मिसाल कीअं हूअ ईअं हले थी जहिड़ी राणी हुजे, जहिड़ी न चवंदा जीअं चवंदा आहियूं, हूअ ईअं थी हले ॼण राणी, ॼण जेको लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, हूअ ईअं थी हले ॼण राणी हुजे, या हूअ ईअं थी हले जहिड़ी राणी हुजे,
त चवंदासीं शी वॉक्स एज इफ कामा शी वर अ क्वीन, ॼण का राणी हुजे। हाणे हिते वर छो इस्तेमालु कई आहे शीअ सां? मां तव्हांखे वुड दैट में सम्झायो त जॾहिं बि तव्हां अहिड़ो इमेजिनेशन वारो जुमिलो ॻाल्हायो, तसवुर वारो ॻाल्हायो, जेका हक़ीक़त न हुजे, उते असां वर इस्तेमालु कंदा आहियूं। आई वर, ठीकु आहे, वुड दैट आई वर इन योर क्लास, काश मां तुंहिंजे क्लास में हुजां। तव्हां ॾिसो मां आहियां न, पर छा आहे सां मां वर इन करे लॻाई त माना इहो हिकिड़ो इमेजिनेशन आहे, हिकिड़ो तसवुर आहे, हक़ीक़त सां तालुक़ु नथो रखे, इन जे करे थो चए त ईअं थी हले ॼण राणी हुजे। ठीकु आहे, सिंधीअ में असां खोड़ सारा अहिड़ा जुमिला इस्तेमालु कंदा आहियूं, तव्हां सम्झी विया हूंदव। अच्छा, तूं अदाकारी ईअं पियो करे ॼण नदीम हुजे, या जहिड़ो नदीम हुजे, माना न तूं अजय आहे, को सुनील शेट्टी आहे, ठीकु आहे न, त यू आर एक्टिंग एज इफ यू आर नदीम। तूं ईअं थो एक्टिंग करे ॼण तूं नदीम आहे, या नदीम वांगुरु आहे, नदीम जहिड़ो आहे। सो अहिड़े क़िस्म जा जुमिला, अहिड़े क़िस्म जूं कंडीशन्स तव्हां असां डेली लाइफ में इस्तेमालु कंदा आहियूं। उमेद आहे त अॼु जूं जेके 5 कंडीशन्स हुयूं तव्हांखे सम्झ में आयूं हूंदियूं। इंशाअल्लाह ईंदड़ क्लास जे अंदरि असां वधीक कुझु ज़रूरी जेके कंडीशन्स आहिनि 30 to 40 आई थिंक सो एतिरियूं थींदियूं। हर क्लास में 5 करे असां डिस्कस कंदासीं। ख़ुदा ताला तव्हांजो हामी नासिर। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं नई क्लास में। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।